अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। शायद दादा जो खैर आ तबीयत सही है सफा अमन अब ए छोकरा कुर्सी ते खणी आवा कीअं अचनि थिया आहिनि अबा मुंहिंजा? अब्बा ए तुम्हारे छोकरे वता हुया मुखों व्याज ते पैसा समझई अबा उन्हीं में मशन दिनई आओ समझई अबा आई बटे ढोर भी काहे वियो मास जी अन्या भी तुझे छोकरे दी पैसा आहिन हा बा ये पैसा दे कोन तो हाणे असां तोखे वॾो सम्झी तो ॾे हली आया आहियूं का बस अबा हाणे तूं बाबा इन खां पुछा कराई असांखे पंहिंजा पैसा ॾियो न त चाचा असां वठण बि ॼाणींदा आहियूं पैसा अबा घणा पैसा आहिनि पुट? अबा 30,000 ॾिनो त उन ते 4-5 लख रुपयो करे वियो मां कमाए असांजा हॾा निकिरी विया हथ जा हिननि खे पैसा ॾेई असां परेशान थी विया अञा चवे थो पैसा ॾे 30,000 ते ॾींदा त मूंखे अबा हाणे 30,000 तोखे मिलियल आहिनि? साईं 5 लख रुपया व्याज थी वियो अथसि इन व्याज मंझो तोखे अबा कोन ॾिना अथई अबा? उनमें मशीन भी खईमांसि मेहूं भी कयोमांसि अञा मुंहिंजा पैसा अथसि अञा पैसा माल सॼो काए वे मशीन असांजो रोज़गार उहो बि तूं काए खणी वे अबा ए असां काॾे वेंदासीं? असांखे पैसो न आहे मां पढ़ायां एॾो तोखे कंहिं चयो हिन चंड्रे खे ॾे मां आयो मां मूंखे चई चाचा त मां मशीन वठंदुमि हे मशीन वते रोज़गार करे थो न रोज़गार को भा के मशीन ॾींदो आहे भला का 6 लखे जी हुई छा बा 7 30,000 जी हुई 30,000 जी 3 वताई 5 लख रुपया थी विया अथसि उस्ताद हिन जो ज़ामिन पियो उन भी कोन ॾिना आहिनि पैसा पोइ अबा महिरबानी थोरी कंदे कुझु रहत बहत कुझु मां त बीमार पियो आहियां बाबा हिकिड़ी खट ते चाचा हाणे अॼु भला को असांखे को चूज़ो गुज़ो ॾे भाई कोई खाईंदासीं बाक़ी जेके आहिनि सो परावा आहिनि तूं शाम अचिजां पोइ ॾिसंदासीं इन ॻाल्हि खे अबा मां त पियो आहियां हिकिड़ी खट ते मां न कमाए सघां न कुझु पुट बि इहो ई आहे चंड्रो जो व्याज करे मशीन खयईं अबा हाणे माल बि सॼो वियो खीर जी सुरकड़ी पींदा हुआसीं अबा हाणे मां छा कयां? बस चाचा हाणे अलाह साईं एॾा छोकिरनि खे सुधारे 30,000 के एॾा पैसा वठे थो काॾो हाणे ॾियो एतिरा पैसा एतिरा पैसा कुझु रहत बि कजां नहीं रात वो चाचो आ तू इंदे बलाला मालिक आ कुछ 10,000 कान तव्हांखे छॾींदा हनुमान जो छा थींदो? अब्बा भला हाणे सभु तो 10,000 त मुंहिंजी कुराड़ी जा कपिड़ा ई कोन ईंदा अबा बदल असां न आहियूं न चाचा हाणे मां हलां थो चाचा माशाअल्लाह कोई पैसा असांखे माशाअल्लाह ठीकु आहे माशाअल्लाह ठीकु आहे कुझु न अल्लाह कुझु न अब्बा